हिते न पर चौराहे ते चऊं, डंके जी चोट ते चऊं, 20 सां दान कढो कढो कढो। 10 हिसा 10हों हिसो पाण में दुख कढण जो आहे। उहो धर्म जो हिसो आहे आहे। जीअं मर्ज़ी बीमार जी घणियूं तीअं 10 हिसो झटके बीमार कयो, न त उहो तव्हांखे बीमार कंदो डंके जी चोट सां। उहो तव्हांजो न आहे ऐं हुनखे हलाइण में गुप्त आहे। ॿियो ॾिसे मूंखे दान ॾिनो, बिल्कुलु न, उहो न आहे परमात्मा जो आहे। चुपड़ी करे कंहिं ख़बर न पए। 10 हिसा खुलियो दान। सुदाशू महाराज, डोगरो जी महाराज, विख्यात आहिनि विश्व जा। 20 हिसा माया का दान करना, 1000 ते 20 रुपया, कहिड़ी दिक़त आहे? 10 रुपया खुलिया हलायो, 10 रुपया गुप्त हलायो। नियत कयो त वॾा कहिड़ा आहिनि। मां पंहिंजे ख़्याल सां चवंदो आहियां, भई तूं दसवंत कढियो, जेको कढे माया जी शुद्धि बि थी वेंदी। अलाए कहिड़े कहिड़े नमूने सां धन घटि थियल आहे, न बरकत वधाईंदो। ऐं टैक्स माफ़ थींदी। दसवंत जो अहिड़ो धन जो ॿाहिरि कढंदे त टिकाणे वारे खे थोरी ॾींदे जेको बचा पाले थो। जिते कारे हलंदा उते न, जिते टैक्स फ्री आहे, गवर्नमेंट में उन ऑफिसरनि काॾे काॾे उन धन खे खाई छॾियो। न जवाबु आहे, कहिड़ो तर्क आहे? न, ओॾो बचो न, शेवा में लॻी वियो। चोथों जिते ॾींदो त तुंहिंजो मान थींदो। न भाई, डिॼो अलाए छो था, सम्झ में नथो अचे। खोट कहिड़ी थी पए?